उहो ॾींहुं ज़रूर ईंदो जॾहिं कश्मीरियुनि जी महिनत ऐं अज़मत सां कश्मीर बणिजंदो पाकिस्तान। पालाले कश्मीर जो अवाम अॼु बि क़ैद ऐं बंदि जूं सख़्तियूं बर्दाश्त करे रहियो आहे। कश्मीरियुनि जे रत संभालियल कश्मीर जी वादी ॻाढ़ी थी चुकी आहे। पाक भारत जंग में आज़ाद कश्मीर जे माण्हुनि जी दुआउनि सां दुश्मन खे सबक़ सेखारियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो मुज़फ़राबाद में आज़ाद कश्मीर जे शागिर्दनि ऐं शागिर्दानी में लैपटॉप विराइण वारी तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त आज़ाद कश्मीर जे माण्हुनि पाकिस्तान जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ अज़ीम क़ुर्बानियूं ॾिनियूं। आज़ाद कश्मीर में 4 दानिश स्कूल क़ाइमु करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। निजकारी सां मुल्क में सीड़पकारी थींदी। कारोबार खे हलाइण हुकूमत जो न पर प्राइवेट सेक्टर जो कमु आहे। ग़लतियूं न थियनि हा त हिन वक़्तु PIA खे 100 जहाज़ हुजनि हा। इदारा खसारे जो शिकार थी विया। केतिरा ई साल अॻु PIA जा 50 जहाज़ फ़ाल हुआ। PIA जे ऑपरेशनल 18 मां 12 जहाज़ लीज़ ते आहिनि। क़ौमी एयरलाइन जा लैंड रूट सभ खां वॾो असासो आहिनि। निजकारी बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार मोहम्मद अली जी वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त इदारनि जी निजकारी जो अमल 20 वरह अॻु शुरू थी चुको हो। PIA वटि 30% मार्केट शेयर्स आहिनि। PIA जी निजकारी जो अमल कामयाबी सां मुकमल थियो। आलमी सीड़पकारनि जो एतमाद बहाल थी वियो। एक्सपोर्ट ते बदल तरक्की जी शुरूआत थी चुकी आहे। पाकिस्तान अहम मुआशी मोड़ ते पहुची चुको ऐं मुआशी इस्तेकाम खां पोइ हाणे मुल्क एक्सपोर्ट ते बदल जटादार तरक्की जे दग ते हली रहियो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो अमरीकी मैगज़ीन खे इंटरव्यू। संदसि चवणु आहे त हुकूमत मईशत खे खपत ते बदल मॉडल मां कढी एक्सपोर्ट ते बदल मॉडल ॾांहुं मुंतक़िल करे पई। टैक्स निज़ाम, तवानाई जे शोबे ऐं सरकारी इदारनि में सुधारनि जो अमल जारी आहे। सियासत ऐं जमहूरियत 1.5 लाख सां न पर ॻाल्हि ॿोल ऐं डायलॉग सां अॻिते वधंदियूं आहिनि। समूरियुनि सियासी ऐं जमहूरी क़ुवतुनि खे मसइलनि जे हल लाइ पाण में वेहणु घुरिजे। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह पंहिंजे बयान में चयो आहे त मुस्लिम लीग नून हमेशह चार्टर ऑफ डेमोक्रेसी ऐं चार्टर ऑफ इकोनॉमी लाइ कोशिश कई आहे। PTI बानी 4 साल इक़्तिदार में रहियो पर पंहिंजे हुकूमती दौर में कॾहिं बि अपोज़िशन सां ॻाल्हियूं न कयूं। कॾहिं बि बहाने सां हक़ीक़ी ॻाल्हि खे हेॾां होॾां करणु PTI बानी जे तहतिल पॉलिसी आहे। ऐं हाणे पीठारो हड़ताल जी ॻाल्हि बि उन सिलसिले जी कड़ी आहे। हिन जे फितने ऐं डफेड़ खे सख़्ती सां रोकियो वेंदो। सिंध हुकूमत तरक़ियाती हिकमत अमली तैयार करे वरिती। 1018 अरब रुपयनि जी तरक़ियाती रिथाउनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त सिंध हुकूमत जी तरजीहुनि में शदीद मौसमी हालतुनि खे मुंहुं ॾियणु शामिल आहे। मज़बूत इंफ्रास्ट्रक्चर जी अॾावत, बोर्ड मुतासिर इलाइक़नि जी बहाली ऐं तालीम तरजीहूं आहिनि। सिहत जा शोबा, बहितर राब्ते जा निज़ाम ऐं ग़ुरबत में घटिताई बि तरजीह आहे। बोर्ड सबबि मुतासिर 1600 स्कूलनि जी तामीर लाइ 340 अरब रुपया रखिया विया आहिनि। सूबे में नवां कैडेट कॉलेज क़ाइमु कया वेंदा। हुकूमत अवाम खे बेहतर सेहत जूं सहूलतूं फराहम करण लाइ पुरज़म आहे। सरकारी अस्पतालुनि में सुधारा आणण जो अमल जारी रहंदो। सिंध में सेहत जूं सहूलतूं बहितर आहिनि। जिना अस्पताल में नओं मेडिकल यूनिट क़ाइमु कयो वियो आहे। सिंध जे सिहत खाते जे वज़ीर डॉक्टर असरा पेचू जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त NICVD में स्ट्रोक वार्ड ऐं ॻोढ़ारी औरतुनि लाइ ख़ुसूसी कार्डिक यूनिट क़ाइमु कयो वियो आहे। स्पेशलाइज़ कार्डिक बि ठाहिण जी कोशिश करे रहिया आहियूं। सॼी सिंध में 29 चेस्ट यूनिट कमु करे रहिया आहिनि। टडोमोद खान में SICVD क़ाइमु करे रहिया आहियूं। सिंध में 17 मेंटल क्लिनिकूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि जेको पायलट प्रोजेक्ट आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां IG पुलिस गुलाम नबी मेमन, सूबाई सेक्रेटरीज़ डॉक्टर शीरी नारेजू ऐं डॉक्टर मंसूर जी रिटायरमेंट ते अलविदाई तक़रीब। 3 ऑफिसर 1 जनवरी खां रस्मी तौर ते रिटायर थी रहिया आहिनि। वॾे वज़ीर पारां गुलाम नबी मेमन, डॉक्टर शीरी नारेजू ऐं डॉक्टर मंसूर जी सिंध हुकूमत में ख़िदमतुनि जी वाखाण भेटा पेश।
सोन के पर लगी विया फी तोले में 2000 रुपया बाद आल पाकिस्तान जेम्स एंड ज्वेलर्स मूजिब फी तोले सोन की कीमत 2000 रुपया वधण बैदि 4,72,862 रुपया थी वही है। सोन के 10 ग्राम कीमत में 1714 रुपया बाद 10 ग्राम कीमत 4,05,402 रुपया थी वही। अंकरा में जहाज किरी तबाह लिबिया जो आर्मी चीफ अमले के 4 ॼणनि समेत फोत। तुर्किया की राजधानी में त्राबलस वीदर जहाज किरी तबाह थी वियो। हादसे में लिबिया जो फौजी सरबराह मोहम्मद अली अहमद अलदाद समेत अमले जा 5 ॼणा फोत थी विया। तुर्क मीडिया मूजिब जहाज फनी खराबी सबब हंगामी लैंडिंग की कोशिश कई पर नाकाम वियो। केतरनि कलाकनि बाद जहाज जो मलबो हथ अची वियो। लीबिया के वजीर आज़म पारां हादसे में आर्मी चीफ मोहम्मद अली अहमद के फोत थियण की तस्दीक। जहाज में लीबिया जो हवाई फौज जो कमांडर भी सवार हो। पाकिस्तान कोस्ट गार्ड जूं कार्रवाइयों गैर कानूनी रहंदड़ परडेही गिरफ्तार। बलोचिस्तान इलाके जीवानी में 123 गैर कानूनी रहंदड़ परडेहिन के गिरफ्तार किया वियो। गिरफ्तार परडेही वधीक जांच ऐं ॿी कानूनी कार्रवाई लाइ FIA हवाले। घोटकी में 5 माण्हुनि के कातिल के ॾोह साबित थियण ते मौत की सज़ा। घोटकी की एडिशनल सेशन जज 1 की अदालत कत्ल केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत फ़ैसिले में 5 कत्लनि के केसनि में जवाबदार के धार मौत की सज़ा ॿुधाई। पुलिस इख्तियारी मूजिब जवाबदार 2 साल पहिरीं पंहिंजी माउ भाॼाई ऐं 3 नंढड़ियुनि भाणेजियुनि के कत्ल कयो हो। अदालत जवाबदार के 50,000 ॾंड ऐं 10 साल मुशक्क़त वारी कैद की सज़ा पिणु ॿुधाई। हाला जे रेलवे कॉलोनी में खदड़े फ़कीर की लाश हथ। पंटीह वरे के खदड़े फ़कीर आमिर उर्फ शीशा जो लाश मिलियो। इतला ते पुलिस पहुंची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल करे छॾियो।